कभी नहीं गारे दिया छो फेर पसारे देखा उठ डूंगर गारे दिया तू कहला पति तो कभी था या बेड़ी बीना चनिया जे तू बच्ची हो वंजारा तो क्या मुकारे ये खामोशी था जवाब मुझे वो आवाज जो 1970 1990 ताईं सिंध जे अंदर जो नज़रियाती जो दौर हो जंहिंमें इनकलाबी परवरिश माण्हुनि जी नज़रियाती कई वेंदी स्टडी सत्र लाया वेंदा हुआ जिदोजहद हुई वॾी कुर्बानी हुई न स्टेटस हो न दौलत के पुठियां माण्हू भॼंदा हुआ न लिबराइज़ हुआ सिर्फ़ु इनकलाबी नारा हुआ बेरोज़गारा माण्हू हुआ पर उन्हनि जी वैल्यू उन्हनि जी ॼाण नज़रियात सां उन्हनि जी कुर्बानी सां इहो दौर हो जंहिंमें सिंध वरी थी सिंध जो बचो बचो इनकलाबी थी ऐं उन दौर जा माण्हू जिन जो नज़रियाती रिश्तो हिक ॿिए सां ॻंढिजी वियो उन्हनि मां लियाकत जतोई जो लियाकत जतियाल जो किरदार असांजे साम्हूं हक़ीक़त इहा आहे त अॼु जो दौर जेको पोस्ट ह्यूमन दौर थी विया ग्लैमराइज़ दौर थी विया रोमांटिक दौर थी विया अजीब क़िस्म जा कैरेक्टर पैदा थी रहिया आहिनि असां हज़ारे कैरेक्टर पैदा करे रहिया आहियूं टेक्नोलॉजीज़ पैदा करे रहिया आहियूं असां ब्यूरोक्रेट पैदा कर रहा है बिजनेसमैन पैदा कर रहा है डिजिटलाइजेशन का कैरेक्टर पैदा कर रहा है पर हकीकत सच ही हुआ है असा कामरेड याकत जरकार जरा कैरेक्टर का पैदा ही कोन था करें असा अहिड़ा कैरेक्टर छो था पैदा करें जेके आम माण्हू जा मसला कहिड़ी पेश था कनि जेके घटी में बी करे आम माण्हू जी ॻाल्हि था कनि माण्हुनि सां ॻंढिजी था वञनि तरक़ी था कनि असां उहे कैरेक्टर किथे पैदा कया ही आम आदमी पार्टी दिल्ली जो अरविंद केजरीवाल खां जॾहिं पुछियो वियो त साईं हाणे टेक्नोलॉजी जो दौरु आहे हाणे त जेको आहे डिजिटलाइजेशन आहे ऐं हाणे तव्हां आम माण्हू जी ॻाल्हि था करियो हुन जवाबु मूं त चई ॻाल्हि इहा तव्हां केतिरा डिजिटलाइज़ थी वञो तव्हां केतिरा टेक्नोलॉजिस्ट थी वञो तव्हां गूगल तां हिकिड़ी मानी डाउनलोड करे ॾेखारियो तव्हां आम माण्हू खां कीअं था कटिजी सघो माण्हू जे मुआशिरी मसइले खां कीअं था कटिजी सघो जेसि ताईं माण्हू जी मैशियत जो मसइलो आहे जेसि ताईं तबक़ाती निज़ाम आहे जेसि ताईं ज़ालिम मौजूदु आहे जेसि ताईं इंतिसाब करण वारो मौजूदु आहे जेसि ताईं लुटेरो मौजूदु आहे जेसि ताईं तव्हांखे फुरफुट करण वारो मौजूदु आहे तेसि ताईं तव्हांजो नज़रियो ज़िंदा रहंदो तेसि ताईं कामरेड लियाकत जतियाल हूंदा और बदिलजी रहियो ही कराची शहर जेको रोशनी जे शहर खां रक्षान जो शहर बणिजी वियो घटनि वारो शहर बणिजी वियो उन शहर जे पुठियां हिकिड़ी वॾी तारीख़ आहे असांजे शहर जो उरूज बि ॾिठो असां जेके अॼु नारा हणूं था त भई पंहिंजा ॿाराड़ी वारा घट घेर बनियूं ज़मीनूं छॾे करे तव्हां हलिया अचो शहर में अची हिते रक्षा हलायो अची हिते रेड़ी हलायो छो छा थी करे असां ऑर्गेनाइजेशन सिर्फ़ु शहरनि खे सम्झो आहे आउं चवां थो त जे ॿाराड़ी जे अंदरि नौजवान वटि मोबाइल आहे उहो ऑर्गेनाइज़ आहे ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त तरबियत करियो त हू हुन डिजिटलाइजेशन जे दौर मां फ़ाइदो कीअं थो वठे कीअं पॉज़िटिव थिए असांजो 90% नौजवान नेगेटिविटी था हले विया असां नौजवाननि जी तरबियत करियूं कोन पिया लियाकत जतियाल साहिब जी त ख़ासि ॻाल्हि इहा हुई त हुन पंहिंजे नौजवाननि जी पंहिंजे औलाद जी जेका तरबियत कई आहे ॾिसो असां पंहिंजे नौजवाननि जी तरबियत ई कोन पिया करियूं अख़लाक़ी क़दुरु विञाए छॾियासीं असां पंहिंजी रवायतूं विञाए छॾियूं असां डायबिटीज़ जा शिकार थी विया आहियूं असां सम्झूं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके अमेरिका खे गारियूं ॾेई वञी अमेरिका में पढ़ायो ॿिया जेके NGO मिलिया
क्या हुए हो जिन वञी साजिदुर जी पार्टी में पड़ा वरिती उन्हनि पंहिंजा नज़रिया छॾे ॾिना पंहिंजो ज़मीन छॾे ॾिनो पंहिंजो जिदोजहद जो रुख बदिलाए छॾियो इनफरादी ज़ाती मफ़ादनि ॾांहुं हलिया विया करागमेटिक थी विया असां उन दौर में जिते माण्हू सभु कुझु पंहिंजो विञाए चुका हुआ हाणे हिन दौर में उहे माण्हू पंहिंजे नज़रियात बदिलाए चुका आहिनि ऐं उन दौर में असां पंहिंजे नौजवान जनरेशन खे वेगारणो छॾिणो आहे असां चाहियूं था त घटि में घटि असांजी जनरेशन त अॻियां अचे पंहिंजी रवायतुनि जी तामीन थिए ऐं इनकलाब जी ज़रूरत जा सरवाणा थी अॻिते वधनि जे न त असां छा करे विझूं शालती में चयो हो महिरूमी मरी विया माहिर थी न हुआ चिड़ी जीअं चों ॼणे लॻियाऊं लुआ बाबई हुआ वादी अनी विच में उन्हनि छा कयो जेकॾहिं उन्हनि आवाम सां न जुड़िया याक़ूब जतियाल साहब सीटी वॼाए चौराहे ते बि पानी दो किराए कमु करो ही आम ग़रीब जा मसइला हूंदा हुआ ऐं तव्हां यकीन कयो जॾहिं ही काउंसलर जी सीट ते बीठो त सिर्फ़ु सिंधी न हर उहो माण्हू भले पंजाबी हुजे पठान हुजे मुहाजिर हुजे सभिनी हुनखे वोट छो त सभिनी हुनखे पंहिंजो सम्झो इन करे त हुननि जे मसइलनि सां जुड़ियल रहियो ऐं असां अॼु आवाम खां परे थी असां हिकिड़ी अजीब क़िस्म जी हाइपर रियलिटी तां हलिया वञूं असां ज़िंदगी जे हुन रुख ते हिकु दफ़ो वरी पंहिंजायो जेकॾहिं असां न पंहिंजायो त असां छिड़ो चटकी परे ते परे थी वेंदासीं कुझु बि हासिलु कोन थींदो तव्हां सभिनी